ओम शांति। अॼु जो मुंहिंजो तारीख़ 2/3/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार यादि में रही करे ॿियनि खे यादि जो अभ्यास करायो। योग कराइण वारनि जो बुद्धि योग हेॾे होॾे न भटकणो खपे। प्रश्न आहे कि ॿारनि जे मथां ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। उन्हनि खे कहिड़ो ध्यानु ज़रूरु ॾियणो आहे। उत्तर आहे, जो ॿार निमित टीचर ठही करे ॿियनि खे योग कराईंदा आहिनि उन्हनि ते ॾाढी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। अगरि योग कराईंदे समय ॿाहिरि बुद्धि भटकंदी आहे त सर्विस जे बजाए डिससर्विस कंदा आहिनि। हिन करे इहो ध्यानु रखिणो आहे कि मुंहिंजे द्वारा पुण्य जो कमु थींदो आहे। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। बाबा सभी ॿारनि खे पहिरियों त हिते वेही करे लक्ष्य में टिकण जे लाइ दृष्टि ॾींदा आहिनि कि जीअं मां शिव बाबा जी यादि में वेठो आहियां, तव्हां बि शिव बाबा जी यादि में वियो। प्रश्न उठंदो आहे कि जो साम्हूं वेठा आहिनि निष्ठा कराइण लाइ, उहो सॼो समय शिव बाबा जी यादि में रहंदा आहिनि। जो ॿियनि खे बि कशिश थिए। यादि में रहण सां ॾाढी शांती थी वेंदी आहे। अशरीरी थी वेंदा आहिनि। अशरीरी थी शिव बाबा जी यादि में रहंदा त ॿियनि खे बि शांती में वठी वेंदा। श्री टीचर थी करे वेंदा आहिनि। अगरि टीचर ही ठीक रीति यादि में न हूंदो त ॿिया रही न सघंदा। पहिरियों त इहो ख़्यालु करिणो आहे कि मां जो हुन माशूक बाबा जो आशिक़ आहियां, उन जी यादि में वेठो आहियां। हर हिकु जीअं पाण खां पुछे। अगरि बुद्धि ॿियो तरफ़ हली वेंदी आहे, देह अभिमान में अची वेंदा आहियूं त गोया उहा सर्विस न थी डिससर्विस करणु वेठा आहिनि। हीअ ॻाल्हि सम्झिजी आहे। कुझु सर्विस त कई न, ईअं ई वेठा आहियो त नुक़सानु ई कंदा न। टीचर जो ही बुद्धि योग भटकंदो हूंदो त उहो मदद छा कंदी। जो टीचर थी वेंदो आहे उहो पाण खां पुछे कि मां पुण्य कर्म करां थो या करां थी। अगरि पाप जो कर्म कंदासीं त दुर्गति खे पाईंदासीं, पद भ्रष्ट थी वेंदो। अगरि ईअं ई कंहिंखे गति ते विहारंदव त रिस्पॉन्सिबल निमित जेको विहारण वारो आहे। शिव बाबा त सभिनि खे ॼाणंदा आहिनि। इहे बाबा बि हुननि जी अवस्था खे ॼाणंदा आहिनि। शिव बाबा चईंदा इहे टीचर ठही वेठा आहिनि, हिननि जो बुद्धि योग भटकंदो रहंदो आहे, इहे छा ॿियनि खे मदद कंदा। तव्हां ब्राह्मण ॿार निमित ठहिया आहियो। शिव बाबा जे ठही करे हुननि सां वरसो वठिणो आहे। बाबा चईंदा आहिनि, हे आत्माऊं मामिक यादि करो। टीचर ठही वेंदा आहियो त ॿियो बि सुठी तरह हुन अवस्था में वियो। हीअं त हर हिकु खे बाप खे यादि करिणो आहे। स्टूडेंट पंहिंजी अवस्था खे सम्झी सघंदा आहिनि, ॼाणंदा आहिनि असां पास थींदासीं व न। टीचर बि ॼाणंदा आहिनि। अगरि प्राइवेट टीचर रखंदा त उहो बि ॼाणंदा। हुन पढ़ाई में त कोई ख़ासि टीचर रखणु चाहियो त रखी सघंदा आहियो। हिते अगरि कोई चईंदो असांखे निष्ठा में विहारियो त बाबा जी यादि में विहणो आहे। बाबा जो फरमान ई आहे, मामिकम यादि करो। तव्हां आशिक़ आहियो, हलंदे फिरंदे पंहिंजी माशूक खे यादि करो। सन्यासी ब्रह्म खे यादि कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि कि असां वञी करे ब्रह्म में लीन थी वञूं। जो अधिक यादि कंदा हूंदा उन्हनि जी अवस्था सुठी हूंदी। हर हिक खे कोई न कोई खूबी त रहंदी आहे न। चईंदा आहिनि यादि जी यात्रा में रहो। ख़ुदि बि यादि में रहणो आहे। बाबा वटि कोई त ॿार बि आहिनि जो कूड़ बि ॻाल्हाईंदा आहिनि। ख़ुदि निरंतर यादि में रहणु ॾाढो मुश्किल आहे। कोई त बाप सां बिल्कुलु सच्चा रहंदा आहिनि। इहे बाबा बि पंहिंजो अनुभव तव्हां ॿारनि खे ॿुधाईंदा आहिनि कि थोरो समय यादि में रहंदा आहिनि, पोइ भुलिजी वेंदा आहिनि। छो जो उन्हनि वटि त ॾाढो बोझ आहे। ब्रह्मा बाबा वटि केतिरा ढेर ॿार आहिनि त ॿारनि खे इहा बि पतो न पवंदो आहे कि मुरली
बाबा चए इहे बाबा बि पंहिंजो अनुभव ॿुधाईंदा आहिनि, ब्रह्मा बाबा है न। त बाबा चवनि था ॿारनि खे कॾहिं बाप सां कूड़ न ॻाल्हाइणो खपे। तव्हां ॿारनि खे इहो पतो न पवंदो आहे कि मुरली शिव बाबा हलाईंदा आहिनि या ब्रह्मा बाबा हलाईंदा आहिनि, छो कि ॿई इकट्ठा आहिनि। इहे चईंदा मां बि शिव बाबा खे यादि कंदो आहियां, बाबा बि ॿारनि खे निष्ठा कराईंदा आहिनि। इहे वेंदा आहिनि त ॾिसबो आहे सन्नाटो सुठो थी वेंदो आहे, ॾाढनि खे खीचंदा आहिनि। बाबा खे बाप आहिनि, चईंदा आहिनि ॿार यादि जी यात्रा में रहो, ख़ुदि खे बि रहणो आहे, सिर्फ़ु पंडित न ठहिणो आहे। यादि में न रहंदव त अंत में फेल थी वेंदव। बाबा मम्मा जो त ऊच पद आहे न, बाक़ी त हाणे माला ठही न आहे, हिकु बि दाणो न ठहियो आहे, कंप्लीट न आहे। अॻियां माला ठाहींदा हुया ॿारनि खे लिफ्ट ॾियण लाइ, परंतु ॾिठो माया ॾाढनि खे ख़तमु करे छॾी हुई। सॼो उदास सदस्य अंत जो साम्हूं निष्ठा कराईंदा आहिनि, उन्हनि खे सम्झणो आहे कि मां निमित टीचर ठही वेठो आहे, न त चइणो खपे कि असांजी बुद्धि हेॾे होॾे हलंदी रहंदी आहे, मां हिते वेहण लाइक़ु न आहियां। स्वयं ॿुधाइणो खपे, ईअं न कि आपे ई कोई वञी करे वेहे। कोई आहे जो मुख सां मुरली न हलाईंदा आहिनि परंतु यादि में रहंदा आहिनि, लेकिन हिते त ॿिन्हिनि में तिखो वञिणो खपे। साधन ॾाढो लवली आहे न, उन्हनि खे ॾाढो यादि करणो खपे, महिनत आहे न हिनमें। बाक़ी प्रजा ठाहिण त सहज आहे, दास दासियूं ठाहिण वॾी ॻाल्हि न आहे, ज्ञान न उठाए सघंदा न। जेका दास दासी प्रजा हूंदा न उहो ज्ञान न उठाए सघंदा, प्रजा त बि थोरो बहुत उठाए सघंदी। दास दासियुनि जे त सॼो ॾींहुं उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ई हूंदियूं। बाबा बि चईंदी हुई जीअं ॾिसो यज्ञ जी भंडारी आहे, सभिनि खे ख़ुशि कंदी आहे, कंहिंखे दुख न ॾींदी आहे, इहो महिमा कंदा आहिनि त वाह, शिव बाबा जी भंडारी त नंबर 1 आहे, ॾाढनि जी दिलि खे ख़ुशि कंदा आहिनि। बाबा बि ॿारनि जे दिलि खे ख़ुशि कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं इहे चकर बुद्धि में रखो। हाणे हर हिक खे पंहिंजो कल्याण करिणो आहे, हर सर्विस करणी खपे। तव्हांखे ॾाढो रहमदिल थियणो। मनुष्य मुक्ति जीवन मुक्ति जे लाइ ॾाढा धक्का खाईंदा आहिनि, कंहिंखे बि सदगति जो मालूम ई न आहे। सम्झंदा आहिनि जाता खां आया आहियूं हुते, सम्झंदा आहिनि जाता खां आया आहियूं हुते वापसि वञिणो आहे। नाटक बि सम्झंदा आहिनि परंतु हुन ते हलंदा न आहिनि। ॾिसो क्लास में कोई मुस्लमान बि ईंदा आहिनि, चईंदा आहिनि कि असां असुल देवी देवता धर्म जा आहियूं, पोइ अची करे मुस्लिम धर्म में कन्वर्ट थी विया आहिनि। असां 84 जन्म भोॻिया। सिंध में बि 5-6 मुस्लमान ईंदा हुया, हाणे बि ईंदा आहिनि। हाणे अॻियां हली सघंदव न उहो त ॾिसंदासीं। श्री माया बि परीक्षा वरिती आहे, कोई त पक्का ठहिरी वेंदा आहिनि, कोई ठहिरी न पाईंदा आहिनि। जो असुल ब्राह्मण धर्म जो हूंदो, जे 84 जन्म वरिता हूंदा, उहो कॾहिं हिलंदो न। बाक़ी कोई न कोई कारणे अकारणे हली वेंदा, देह अभिमान बि ॾाढो अची वेंदो आहे। तव्हां ॿारनि खे त ॾाढनि जो कल्याण करिणो, न त छा पद पाईंदव। घर बार छॾियो पंहिंजे कल्याण जे लाइ। कोई बाप जे मथां महिरबानी थोरी कई, बाबा जा ठहिया आहियो त पोइ सर्विस बि करणी खपे न। तव्हांखे त राजाई जो मेडल मिलंदो आहे 21 जन्मनि जे लाइ, सदा सुख जी राजाई मिलंदी आहे। माया ते सिर्फ़ु जीत पाइणी आहे, ॿियनि खे बि सेखारिणो आहे। कोई फेल बि थी वेंदा आहिनि, सम्झंदा आहिनि बादशाही वठण में मुश्किल आहे। बाबा चईंदा आहिनि कि ईअं सम्झणु कमज़ोरी आहे। बाबा वरसी खे यादि करणो आहे त ॾाढो सहज आहे। ॿारनि में हिमत न ईंदी आहे राजाई वठण जी, त कायर थी वेही रहंदा आहिनि, न ख़ुदि वठंदा आहिनि न ॿियनि खे वठी ॾींदा आहिनि, त परिणाम छा थींदो। बाबा सम्झाईंदा आहिनि कि राति ॾींहुं सर्विस करो। कमज़ोरनि कांग्रेस बि महिनत कई न, केतिरी जफ़ाकसी खीचताना कई, तॾहिं त फौरन सां राज्य वरितो।
तव्हांखे रावण ते राज्य वठिणो, रावण खां राज्य वठिणो पोइ त सभिनि जा दुश्मन आहिनि। दुनिया खे पतो न की असां रावण जी मथे हलूं था तॾहिं दुखी आहियूं। कंहिंखे बि सचो स्थाई दिलि जो सुख थोरी आहे। शिव बाबा चवंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे सदा सुखी ठाहिणु आहियां। हाणे श्रीमत ते हली श्रेष्ठ ठहिणो आहे। बाबा असांखे सुखदाई ठाहिणो आहे त असांखे बि श्रीमत ते हली करे श्रेष्ठ ठहिणो आहे। जो बि भारतवासी आहिनि उहे पंहिंजे धर्म खे भुलिजी आहिनि। यथा राजा रानी तथा प्रजा। हाणे तव्हां ॿारनि खे सम्झ मिलंदी आहे सृष्टि जो चक्कर कीअं हलंदो आहे। सो बि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। बुद्धि में ठहिरंदो ई न आहे। पर ब्रह्मण त ॾाढा ठहींदा आहिनि। परंतु कई कच्चा थियण जे कारण विकार में बि हली वेंदा आहिनि। चवंदा आहिनि असां बीके आहियूं परंतु न। बाबा बाक़ी जो पूरी रीति डायरेक्शन ते हलंदा आहिनि। आसमान ठाहींदा रहंदा आहिनि। वो उच्च पद पाए सघंदा। विघ्न त पईंदा ई न। अमृत पींदे पींदे पोइ वञी करे विघ्न विझंदा आहिनि। इहे बि गायन आहे। उन्हनि जो छा पद थींदो। कई ॿार त विकार जे कारण मार बि खाईंदा आहिनि। चवंदा आहिनि की बाबा ये दुख थोरो सहन करे वठंदासीं। असांजो माशूक त शिव आहे न। मार खाईंदे बि असां शिव खे यादि कंदासीं। वो ख़ुशी बि ॾाढी रहंदी आहे। ये कपाली ख़ुशी में रहणो आहे। बाबा सभु असां वरसो वठूं था। ॿियनि खे बि असां आप समान ठाहींदा रहंदा आहियूं। बाबा जी बुद्धि में त ही सीढ़ी जो चित्र ॾाढो रहंदो आहे। इन जो ॾाढो महत्व ॾींदा आहिनि। सीढ़ी जे चित्र खे बाबा ॾाढो महत्व ॾींदा आहिनि। ॿार जो वीचार सागर मंथन करे हीअं चित्र ठाहींदा आहिनि त बाबा बि उन्हनि खे शुक्रिया कंदा आहिनि। या ईअं चवंदा बाबा हुन ॿारनि खे टच कयो। सीढ़ी ॾाढी सुठी ठाही आहे। 84 जन्मनि खे ॼाणण सां सॼी सृष्टि चक्कर जे आदि मध्य अंत खे ॼाणे वियो। इहो फर्स्ट क्लास चित्र आहे। त्रिमूर्ति गोले जे चित्र सां बि इन में नॉलेज सुठी आहे। कंहिंमें सीढ़ी में नॉलेज सुठी आहे। त बाबा हाणे चवनि था सम्झणो आहे कि तव्हां हिंदू थोरी आहियो। तव्हां त देवी देवता धर्म जा आहियो न। अगरि चऊं कि असां 84 जन्म थोरी वरिता। अरे छो न सम्झंदा आहियो कि असां 84 जन्म वरिता आहिनि। पोइ यादि करो त तव्हां पोइ पहिरें नंबर में ईंदव। पंहिंजे कुल जो हूंदो त अहिड़ा प्रश्न न कंदो। सभु थोरी 84 जन्म वरिता। अरे तव्हां छो सम्झंदा आहियो कि असां देवी सां आहियूं। बाबा सभु ॿारनि खे चवंदा आहिनि तव्हां भारतवासी 84 जन्मनि जे लाइ 84 जन्म वरिता आहिनि। हाणे वरी खां पंहिंजो वरसो वठो। स्वर्ग में हलो। तव्हां ॿार योग में वेंदा आहियो न। सीढ़ी खे यादि करो त ॾाढो मौज में वेंदा। असां 84 जन्म पूरा कया। हाणे असांखे वञिणो आहे पंहिंजे घर। केतिरी ख़ुशी थींदी आहे। सर्विस करण जो उल्लास रहणो खपे। सम्झाइण जे तरीक़ा बि ॾाढा मिलनि था न। सम्झाइण जो तरीक़ो बि ॾाढो मिले थो। मिलंदो रहंदो। सीढ़ी जे मथां सम्झायो। सीढ़ी जे मथां सम्झायो। चित्र त सभु खपनि न। त्रिमूर्ति बि खपे। बाबा चवंदा आहिनि कि तव्हां वञो मुंहिंजे भक्तनि वटि। उन्हनि खे ज्ञान ॿुधायो। इहे मिलंदा मंदरनि में बि हिन सीढ़ी जे चित्र ते सम्झाए सघंदा आहियूं। सॼो ॾींहुं बुद्धि में रहे असां बाबा खे परिचय ॾियूं। कंहिंजो कल्याण करो। दिन प्रतिदिन बुद्धि जो तालो खुलंदो वेंदो आहे। जेके वरसो पाइणो हूंदो उहो ईंदा। दिन प्रतिदिन सिखंदा रहंदा आहिनि। कईअनि ते ग्रहचारी वेंदी आहे त बाबा खे सम्झाइणो पवंदो। कईअनि ते ग्रहचारी वेंदी आहे त पोइ बाबा खे उन्हनि खे सम्झाइणो पवंदो आहे।
उहा न सम्झंदा आहिनि की असांजे मथां ग्रहचारी आहिनि करे असां सर्विस न थींदी आहे, सॼी रिस्पॉन्सिबिलिटी तव्हां ॿारनि ते आहे। आप समान ब्रह्मन ठाहींदा रहो। सर्विस ते रहण सां ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढनि जो कल्याण थी वेंदो आहे। बाबा खे बॉम्बे में सर्विस करण में ॾाढो मज़ो ईंदो हुयो, ॾाढो नएं ईंदो हुयो। बाबा जी त ॾाढी दिलि थींदी हुई सर्विस करां, ॿारनि खे बि एतिरो रहमदिल ठाहिणो आहे, सर्विस में लॻी वञिणो आहे। दिलि में रहणो खपे कि जेसिताईं असां कंहिंखे आप समान न ठाहियूं तेसिताईं भोजन न खाईंदासीं। परंतु पुण्य त करो, पहिरियों पुण्य त करो, पाप आत्माउनि खे पुण्य आत्मा ठाहे पोइ रोटी खाऊं। त सर्विस में जुटो रहणो खपे, क्योंकि कंहिंजो जीवन सफल ठाहियूं तेसिताईं रोटी न खाऊं। आप समान ब्रह्मन ठाहिण जी कोशिश करणी खपे। आप समान ब्रह्मन ठाहिण जी कोशिश करणी खपे। ॿारनि जे लाइ मैगज़ीन निकिरंदी आहे, लेकिन ॿी के एतिरो पढ़ंदा न आहिनि, सम्झंदा आहिनि की असांखे थोरी पढ़णो आहे, ये ॿाहिरां वारनि जे लाइ आहे। बाबा चवंदा आहिनि ॿाहिरां वारा त कुझु सम्झंदा न आहिनि, बिगर टीचर जे ये ब्रह्म कुमार कुमारियुनि जे लाइ आहे, त पढ़ी करे रिफ्रेश थियनि, परंतु उहो पढ़ंदा न आहिनि। सभी सेंटर्स वारनि सां पुछंदा आहिनि कि सॼी मैगज़ीन केरु पढ़ंदो आहे, मैगज़ीन सां छा सम्झंदा आहियो, केसि ताईं ठीकु आहे। मैगज़ीन कढण वारनि खे बि ऑफरीन ॾियणी खपे कि कि तव्हां ॾाढी सुठी मैगज़ीन लिखी आहे, तव्हांजो धन्यवाद। महिनत करणी आहे, मैगज़ीन पढ़णी आहे। इहा आहे ॿारनि खे रिफ्रेश करण लाइ, लेकिन ॿार पढ़ंदा न आहिनि। जंहिंजो नाम वालो आहे उन्हनि खे सभु सॾु कनि कि बाबा भाषण करण लाइ असां वटि फलाने खे भेजो। बाबा ख़ुदि सम्झंदा आहिनि कि ख़ुदि भाषण करण न ॼाणंदा आहिनि, तॾहिं त मांगनी कंदा रहंदा आहिनि। त सर्विसेबल खे केतिरो रिगार्ड ॾियणो खपे, त सर्विसेबल खे केॾो रिगार्ड ॾियणो खपे। अच्छा, मीठे मीठे सिके ॿारनि खे माता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ध्यान जे लाइ मूंखे राजे मेडल वठण लाइ सभिनि जे दिलि खे ख़ुशि करिणो आहे, ॾाढो रहमदिल ठही पंहिंजो सर जो कल्याण करिणो आहे, हटी सर्विस करणी आहे। ॿियो धीअ अभिमानी अची करे डिसर्विस न करणी आहे, सदा पुण्य जो कमु करिणो आहे। आप समान ब्रह्मन ठाहिण जी सेवा करणी आहे। सर्विसेबल जो रिगार्ड ज़रूरु रखिणो आहे, सर्विसेबल जो रिगार्ड ज़रूरु रखिणो आहे। वरदान मनन शक्ति द्वारा वेट खे समाप्त करण वारा सदा शक्तिशाली ठहूं। आत्मा ते वेस्ट जो ही वेट आहे, वेस्ट संकल्प वाणी कर्म, इन सां आत्मा भारी थी वेंदी आहे। हाणे हिन वेट खे ख़तमु करो, हिन वेट खे समाप्त करण लाइ सदा सेवा में बिज़ी रहो। मनन शक्ति खे वधायो, कीअं बि सेवा करो, चाहे मन सां वाचा सां कर्मणा सां, कीअं बि सेवा करो। मनन शक्ति सां पंहिंजो आत्मा खे शक्तिशाली ठही वेंदी आहे। आत्मा जीअं भोजन हजम करण सां खून ठहींदो आहे न, उहो शक्ति जो कमु कंदो आहे, लेकिन मनन करण सां आत्मा जी शक्ति वधंदी आहे। त मनन करण सां आत्मा जी शक्ति वधंदी आहे।
जीअं भोजन हज़म करण सां खून ठहींदो आहे, पोइ शक्ति जो कमु कंदो आहे, ईअं मनन करण सां आत्मा जी शक्ति वधंदी आहे। स्लोगनांच पंहिंजे स्वभाव खे सरल ठाहे वठंदो, हुनजो समय व्यर्थ न वेंदो। अव्यक्तशालो जो निश्चय बुद्धि हूंदो वो निश्चिंत हूंदो, उन्हनि खे कहिड़े प्रकार जी चिंतन व चिंता न हूंदी। छा थींदो, छो थियो, छा थियो, छो थियो, ईअं न थींदो, वो व्यर्थ चिंतन आहे। निश्चय बुद्धि निश्चिंत हूंदा, वो कॾहिं व्यर्थ चिंतन न कंदा। सदा स्वचिंतन में रहण वारो स्वस्थिति सां परिस्थिति ते विजय प्राप्त करे सघंदो आहे। सदा स्वस्थिति में रहण वारो सभु प्रकार की परिस्थिति ते विजय प्राप्त करे सघंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।